अच्छा उन्हनि किरात ऐं ॿियो जेको पहिरियों उते पढ़ायूं पोइ वरी वियो हलियो सऊदी केरु सऊदी अरब वियो? मुंहिंजो पीउ। अच्छा हा माशाल्लाह। सऊदी में 4-5 साल उते रहियो। उते वरी सैयद हिकिड़ो उमर शाह नाले वरी उन खां बि कुझु न कुझु सबक़ु वठंदो हो। पोइ अलाए केतिरो टाइम असांजे भाउ हिते चवंदो हुओ पढ़ो घर जो घर में पोइ कोन पढ़ी न सघायूं। पोइ अञा कुझु न कुझु ॿ टे अखर हिन मौली मोहम्मद हसन हो मुफ़्ती साहिब हिते जो शहर जे मदरसे में हिन मस्जिद जामे जो पेश इमाम हो पहवर मौली मोहम्मद हसन पहवर। जी जी पोइ उन सां कुझु सोबत हूंदी हुई। जी उहो माण्हू तमामु शफ़ीक माण्हू हो आलिम बि वॾो पढ़िया त कोन पर हुनजी सोबत नसीब हुई। उहो केतिरी उमिरि में इंतकाल करे वियो? कॾहिं इंतकाल कयो मौलवी मोहम्मद हसन? हा 74 1974 में। अच्छा हा साईं मौलवी शाम जो छंछर जो हा हू मोहन साल जी जी 1974 में। ऐं मौलवी मोहम्मद हसन पंवर उन कॾहिं इंतकाल कयो? मौलवी मोहम्मद हसन पंवर मौली मोहम्मद हसन हा हा उहो पंहिंजो हितां जो हलियो ख़ैरपुर। जी पोइ हुते ख़ैरपुर में मिसाल कयो। अच्छा अच्छा इहा पोइ असां वञी न सघियासीं मगर हुनखे मां अञा ताईं हू जॾहिं खां साल पोइ कुल रोज़ानो पढ़ी बख़्शींदो आहियां। माशाल्लाह। त असां खां पुॼे नथो। ऐं मौली अब्दुल कादिर जेको वॾो आलिम हो जी जी पोइ उनजी मौली अब्दुल कादिर मुंहिंजो पीउ ॻाल्हि कंदो त हिकिड़ो खिपरे में अंग्रेज़ हो ऑफिसर हो। पोइ उन सां जे मुलाक़ात थी उहो अरबी अहिड़ी ॻाल्हाईंदो त असां बि चवंदा हुआसीं अंग्रेज़ तमामु भली अंग्रेज़ी ॻाल्हाईंदो रवां अरबी अरबी। वाह वाह। पोइ उन जे कचहरी में चयो तव्हांजे नबी जो मौजो वॾे वॾे कहिड़ो आहे? त मौली अब्दुल कादिर जो मूं चयो चंड चीरायूं पथरनि कलमा भरिया। हुन चयो न तव्हांजे नबी जो वॾे में वॾो मौजूदो शरीयत आहे। सुभान अल्लाह। शरीयत खे 1400 वर्ष थी विया आहिनि पर अञा ताईं हुन में तरमीम न थी आहे। तब्दीली न थी आहे। वाह वाह। जहिड़ी जो आहे मुंझ खां ताईं ओहिड़ी आहे ऐं हुन में तरमीम जी ज़रूरत ई कोन थी पए। वाह। असांजो शरीयत हिननि जो आहिनि हा असांजे आइन में सालों साल तरमीम जी ज़रूरत पइजी। सही शरीयत में तरमीम न आहे। वाह वाह वाह। पोइ असां हुनखे चयो त पोइ तव्हां कलमो छो नथा भरियो? सही एतिरी ॼाण हूंदे हुन चयो यार मूंखे रुकावट आहे हिकिड़ी त अंग्रेज़ त आहियां पर अलाए मूंखे मुस्लमान थियण खां पोइ पंहिंजो कनि न कनि मूंखे नौकिरी खां कढी छॾींदा बेरोज़गार थी। पर पोइ हुते कुझु ॾींहंनि खां पोइ सॼे आल सूधो मुस्लमान थियो। वाह वाह ॼाण इहा सुभान अल्लाह। इहा मौलिक अब्दुल कादिर इहा चवनि त उहो दोस्त हो ईअं थी वियो मुस्लमान थियो।